अणपूर बाबति असांजी एक्सरसाइज़ आहे, उबते अणपूर खे गॾियल अणपूर में तब्दील करियो। कन्वर्ट इम्प्रॉपर फ्रैक्शन इनटू मिक्स्ड फ्रैक्शन। हिते ही मिसाल ॾिठो त ही उबतो अणपूर आहे 25 भाङे 7। हाणे इनखे असांखे गॾियल अणपूर में चेंज करिणो आहे। गॾियल अणपूर में थींदो ईअं आहे त जेको छेद हूंदो आहे उहो अंश खे वंडींदो आहे ऐं उन मां जेको जवाबु असांखे मिलंदो आहे उहो असांजो सॼो अदद हूंदो आहे। जेका पाछी बचंदी आहे उहा अंश थी वेंदी आहे। अचो हिते ही मिसाल ॾिसो। वंड जी असां असुलु जेका आहे निशानी उहा इस्तेमालु था कयूं। हाणे 25 वंडजण वारी जाइ ते मौजूदु आहिनि त 7 उन्हनि खे वंडींदा। हाणे 7 जो खोड़ो 3 7 21 25 जे लॻभॻि आहे। 4 7 28 वधी वेंदो। 3 7 21 21 जो खोड़ो असां हिन ते हणंदासीं। 25 मां 21 कट कंदासीं वंड जे उसूल मुताबिक़, त बाक़ी असां वटि 4 बचंदा। हाणे जेके 7 आहिनि उहो साॻियो ई छेद रहंदा। 3 सॼा थी वेंदा, गॾियल अणपूर में सॼो अदद हूंदो आहे ऐं 4 पाछी थी वेंदी। अहिड़े तरीक़े ही तरीक़ो आहे वंड जे ज़रिए उबते अणपूर खे गॾियल अणपूर में तब्दील करण जो। कुझु ॿिया मिसाल ॾिसो। कट जो अमल, पाछी बची 2 सॼो अदद, 5 छेद 2 अंश। 5 जाइनि ते गौर सां ॾिसंदव त तव्हांखे हर शइ सुठे नमूने सम्झ में अची वेंदी। टी मिसाल 99 भाङे 13। छेद हमेशह हिन में वंडींदड़ थींदो आहे ऐं अंश खे वंडींदो आहे। अणपूर जो मुंहुं बि इहो ई उसूल हूंदो आहे। 13 जो खोड़ो 7 13 91 वेझो खोड़ो आहे। 91 99 मां कट बचा 8। 7 असांजा जेको जवाबु आहे उहो सॼो अदद ऐं जेको असांजो वंडींदड़ आहे उहो साॻियो ई छेद रहंदो ऐं 8 जेका पाछी बची उहो असांजो अंश आहे। हिकु मिसाल ॿियो 89/11। अठियारो 88, पाछी बची 1। ही हिकिड़ो ॿियो मिसाल आहे 50 भाङे 7। 7 7 49, पाछी बची 1। अहिड़े तरीक़े ही असांजा 5 मिसाल हुया जेके उबते अणपूर खे गॾियल अणपूर में तब्दील करण जा। हाणे आहे गॾियल अणपूर खे उबते अणपूर में तब्दील करणु। उहो असांजो वंड जो अमल हो, त हिते असांजो जेको आहे सो ज़रब जो अमल थींदो। सॼे अदद खे छेद सां वंड थींदी। तीर जो निशान 7 7 सां 7 7 49 ऐं जेको अंश आहे उन में जोड़ थींदो। 7 जे ज़रब उपत में अंश जोड़ थींदो। 49 + 5 जेको अंश आहे 54। असां भाङे जी लीक ॾींदासीं। जेको हिते छेद आहे उहो साॻियो अदद ई छेद रहंदो। त हीअ असांजो ज़रब जे अमल सां तब्दील थी वियो गॾियल अणपूर उबते अणपूर। कुझु ॿिया मिसाल। 6 1 7, 7 भाङे 3। 8 सॼा 3 भाङे 8। 8 ॾह 80। 80 + 3 83। 83 भाङे 8।
हीअ असांजो जवाबु। ॿ सॼा हिकु भाङे ॿ, ॿिॾूं 4, 4 ऐं हिकु 5, 5 भाङे 2, 7 सॼा 3 भाङे 10, 10 7 जी 70, 70 ऐं 3 73, 73 भाङे 10, 3 33, 33 ऐं 4 असांजा थींदा 37, 37 भाङे 11। इहे असांजा कुझु मिसाल हुया गॾियल अणपूर खे उबते अणपूर में तब्दील करण जा। उमेद त तरीक़ेकार सम्झ में आयो हूंदो ऐं तव्हां इन प्रैक्टिस खे जे घर में पंहिंजे में या स्कूल में जारी रखंदव तव्हांखे तमामु सवले तरीक़े सां सुठे तरीक़े सां हीअ शइ